बाबा असांखे बिल्डिंग खपे स्कूल जी ऐं असांजी सफ़ा बिल्डिंग ख़तमु लॻी पई आहे। जेसीं ताईं असांखे बिल्डिंग न ॾिनी वेंदी तेसि ताईं असांजो पोलियो जो बाइकाट आहे। असांखे उस्ताद बि पूरा ॾिना वञनि ऐं बिल्डिंग बि ॾिनी वञे। हिते असांजो पोलियो न पीआरण सां असांजो ख़ानदान जो हिकिड़ो फ़र्दु मज़दूर थींदो न, उन जी परवाह न आहे असांखे। असांखे तालीम नथी ॾिनी वञे, बुनियादी हुक़ूक़ नथा ॾिना वञनि, इन खां वधीक मज़दूरी कहिड़ी आहे। असांजो वस वारनि खे अपील आहे, DC साहिब खे ऐं जेके असांजा पर्स गर्ज़ाईअ जा जेके MP MNAs आहिनि, असांखे बिल्डिंग ॾेई वञनि ऐं उस्ताद असांखे अवेलेबल कराए ॾियनि। बराए महिरबानी असांजा ॿार हिकु दरबदरनि 430 ॿार आहिनि। 4 साल थिया आहिनि असांजे ॿारनि खे इम्तिहान न ॾिनो वियो आहे। छो असां कहिड़ी सज़ा था लोड़ियूं? असांखे बराए महिरबानी करे असांखे बिल्डिंग खपे ऐं असांखे पूरो अमलो खपे। पटे वाले चौकीदार ताईं असांखे अमलो खपे। नाज़रीन, शिकारपुर मां के अहम ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त शिकारपुर जे ॻोठ कंदरकेर में ॻोठाणनि पोलियो जो बाइकाट करे छॾियो आहे। ही अहम ख़बर पिया ॾियूं के त शिकारपुर जे ज़िले जे ॻोठ कंदरकेर में जेको तालुके गड़ियासीन में वाक़िअ आहे, ॻोठाणनि ॿारनि खे पोलियो पियारण खां जवाबु ॾेई छॾियो आहे, टीम खे वापसि करे छॾियो आहे। अहिड़ी तरह जेके ख़बरूं अचनि थियूं पियूं त ॻोठाणनि वॾेरो सद्दाम केरु, जेको आहे वॾेरो मोहम्मद मूसा केरु, अमीर बख़्श केरु, बिलावल केरु ऐं ॿियनि जो चवणु आहे त ॻोठ में सालनि खां वठी ॿारनि खे तालीम जे लाइ स्कूल जी बिल्डिंग कोन्हे का, ॿार स्कूल न हुजण जे करे तालीम खां वांझियल आहिनि, मासूम ॿार दरपदर आहिनि। उन जे करे जेको आहे ॻोठाणनि मुसलसल जेको आहे हुकूमत खां घुर कंदा रहिया आहिनि, तालीम खाते खां घुर कंदा रहिया आहिनि। हुकूमत ऐं तालीम खाते जे अहिड़ी लापरवाहीअ सबबु ॻोठाणनि जेको आहे उहो पोलियो जो बाइकाट कयो आहे। ॿारनि खे पोलियो पियारण खां टीम खे जवाबु ॾेई छॾियो आहे, टीम खे ॻोठाणनि वापसि करे छॾियो आहे। जेको शिकारपुर ज़िले जे तालुके गड़ियासीन जो जेको ॻोठ आहे वॾा केर, उन में ॻोठाणनि जेको आहे ॿारनि खे पोलियो पियारण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। पोलियो जो बाइकाट सबबु ॻोठ जा सभई ॿार पोलियो जे फुड़नि पियण खां रहिजी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में सालनि खां स्कूल ज़बून हाल हुजण करे बंदि पियल आहे, ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। स्कूल जी बिल्डिंग समेत उस्ताद ऐं ॿियो अमलो मुक़ररु करे स्कूल खे खोलायो वञे। मुतालिबनि जी मंशा ताईं ॿारनि खे पोलियो जो बाइकाट जारी रहंदो। मुतालिबनि जे मंशा ताईं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण खां बाइकाट रहंदो। ॻोठाणनि वॾेरो जेको आहे मोहम्मद मूसा केरु, सद्दाम केरु, अमीर बख़्श केरु, बिलावल केरु ऐं ॿियनि पारां आयल टीमुनि खे जवाबु ॾेई वापसि मोटायो वियो आहे।